ख़ुशि आहियो। उमेद आहे त तव्हां सभु भाइर ख़ुशि ऐं सदाईं आबाद हूंदव। असांजूं दुआऊं तव्हां सभिनी भाइरनि सां गॾु आहिनि। हीअ आहे मुंहिंजो नंढड़ो पुटु जेको तमामु घणो शरारती आहे, पर हिन खां बि वधीक जेको शरारती आहे उहो आहे मीर मुर्तज़ा। एग्ज़ाम थियण वारा आहिनि, पर घर में माशाल्लाह ॿार त खिट कंदा ई आहिनि, मश्करी बि कंदा आहिनि। ॿार घर जी सूंहं हूंदा आहिनि, पर केॾी महिल इंसानु कीअं हूंदो आहे, कंहिं महिल कीअं हूंदो आहे, पर एॾी शदीद खिट, एॾी शदीद माना खिट जो बर्दाश्त करणी पवंदी आहे। ऐं सभिनी खे मुंहिंजो इहो मैसेज आहे त ॿार घर जी सूंहं हूंदा आहिनि, खिट कनि, मश्करी कनि, छा बि कनि, पर उनखे उन्हनि जे हाल ते रहणु ॾिजे। ऐं के अहिड़ा माण्हू ॾिठा आहिनि जेके पंहिंजे ॿारनि खे तमामु बेदर्दी, के अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके पंहिंजी औलाद खे मां पाण ठाहिनि तमामु बेदर्दी सां मारींदा आहिनि। ॿार खे कॾहिं बि एतिरो न मारिजे जो हू ख़ौफ़ज़दा थी वञे। ॿार खे पंहिंजे हाल ते हलणु ॾिजे, जेको हू करणु चाहे उनखे करणु ॾिजे। पर तव्हां वालदेन जो कमु आहे त सिर्फ़ु उन ते नज़र रखो त छा करे रहियो आहे, को ग़लति कमु त न करे रहियो आहे, ऐं कहिड़े तरीक़े सां हूअ रहंदो। तो हिन महिल मां पंहिंजो छाप बंदि करे आहियां ऐं तक़रीबन सम्झो त 10:30-11 खां 1 बजे ताईं मां पंहिंजो छाप बंदि कंदो आहियां। मेन वजह इहा आहे त मूंखे ॿारनि खे बि टाइम ॾियणो हूंदो आहे ऐं दुकान जो सामान बि खणणो हूंदो आहे, त मां हिननि खे चकर हणाए सामान खणी दुबारा इंशा ताला मोटींदुमि। नेक्स्ट वीडियो में इंशा ताला मिलंदासीं। नेक्स्ट वीडियो तमामु बहितरीनु आहे ऐं तव्हां सभिनी दोस्तनि ऐं भाइरनि खे गुज़ारिश आहे त सब्सक्राइब ऐं लाइक लाज़मी कजो। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। टेक केयर एंड अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़।